सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। मंदिर जो काम पियो हले ऐं मौत हुई जे मंदिर जो कम शुरू थियो उते कुदरती हो साईं भगवान दास वेठा मंदिर की सेवा शुरू थी सभी सेवा लिखाई पे तो वेठा साईं ने पेन पुनो ॾिनो ते भगवान दास के तव्हां लिखो अॼु मां सेवा लिखणु शुरू कयो तो हर को पंहिंजी पंहिंजी पहुच सां सिधे सॻा माण्हू ॾिसी करे हर को लिखाईंदो आहे तेरे सां त पाण लिखनि पिया हर को पंहिंजे पंहिंजे वधीक बहितर अंदाज़ सां लिखाए पियो ॿई ॼणा गॾु वेठा हिकिड़ो हुयो ख़ानदानी अमीर हो ठीकु ठाक अमीर जेतिरो अमीर चोजे उहो हुयो पर वक़्तु गुज़रंदे पतो न पवंदो आहे कॾहिं वक़्तु फिरंदो आहे अहिड़ो वक़्तु आयो जे हक़ीक़त में ये चई सघिबो आहे त उनखे रोटी में सुखी न चऊं अगरि ॾुखियो लफ़्ज़ इस्तेमालु न करूं चऊं भई रोटी ॾुखी ईअं अगरि न बि चऊं पर उनखे सुखी बि कोन्हे पोज़ीशन इहा हुयसि ॿियो जेको वेठो गॾु ॿई गॾु वेठा उहो वरी शहर जो ठीकु ठाक अमीर जेके जहिड़ो चऊं ओड़ो हुयो अरे ॿई बिल्कुलु गॾु वेठा हाणे सभिनी को लिखंदो आहियां ओड़ी महिल संत बि वेठा साईं भगवान दास उते मुखी बि वेठो ॿई गॾु वेठा ॿिनि ॼणनि खे वेठो आहे ख़ानदानी माण्हू इन करे एॾे मुंहुं करिणो ज़रूरु आहे छॾे वञूं चङो न रहंदो पर जेको चवे न त पाण जा जेको आहे उन जॻह उनजी पाण में ॻाल्हि आई मां चयो मेरा 8 साल खनि हूंदी 8-9 साल जी बात ॿारनि में वेठो सो पाण को जेको आहे वधि में वधि लिखंदासीं वरी दौर में 72-73 में भई 5 को 25 रुपया भई हिन अगरि 5 चया या चयो न चयो पंहिंजा 5 लिखंदासीं चए बि त वधि वधि 25 लिखंदासीं जेको बि आहे छो वधीक हुनजी अप्रोच आहे बि कोन हिनजी सलाह पाण में बीठल हुई उते जो साम्हूं आयो हुजे वेझो ॻाल्हाईंदे जीअं सभिनि असां पुछंदा विया तकींदा विया हर को लिखाईंदो वियो जीअं हेॾे तकियऊं वेठा भई तुंहिंजो छा लिखां हिते जेके 5-7 5 जेको बि चई बसि बिना पुछे लिखी छॾींदासीं जेको बि आहे इहा चई त असां क्रास करे वेंदासीं हिन जी ॻाल्हि बीठल हुई त जीअं संतनि मथे नज़र घुमायसि तकियऊंसि तो न हिकदमि चयो चइसि 250 मुंहिंजा लिखो हाणे झंझट आहे न 5 रुपया बि न सोचा 250 चवे उनी वक़्तु 72 में त सिधी सी ॻाल्हि हिकिड़ो अचरज वारी ॻाल्हि बणिजी वेंदी आहे पंहिंजो पाण हिकिड़ो अचरज जी ॻाल्हि थींदी आहे आश्चर्य थींदो आहे त जीअं हुन 250 चया ईअं संतनि तकियोसि चई जी 250 तमामु घणा लॻा हुन आश्चर्य जे हिसाब सां पुछो चई जी त जीअं संतनि चयो जी त हो सम्झो त शायदि मूंखो घटि थी विया आहिनि चवंदासीं पोइ 550 लिखो वधीक जेका तव्हांजी दिलि थिए तव्हां जेतिरा वॾे में लिखी छॾो जेको बि कुझु थिए त जीअं चया ठीकु आहे तोखे सचो साईं भाग लॻे तूं बसि ख़ुशि रहंदा तोखे कुझु बि न थींदो ऐं जीअं सुभाणे के मुंहिंजो पुटु जो अनाज जो कमु कंदो दुकानु किराने जो
अनाज जो गॾु गॾु कमु कंदा। तो सुभाणे के जीअं हुन अनाज जो सौदो कयो हिकिड़े को वरिते, घड़ी खां पोइ मार्केट वधी, वो हिकिड़े ॾींहं में सुभाणे के उन वक़्तु उनखे 13,000 रुपया फ़ाइदो पियो हिकिड़े ॾींहं में। ऐं उन वक़्तु जो जेको दुकान ॿ हुया न, सभिनी जी 3 सालनि जी मसवाड़ उन कंहिंखे ॾेई छॾिजे, बाबा तूं पंहिंजो 13,000 3 साल दुकान असांजा मसवाड़ वटि, बाक़ी हाणे जेको हूंदो ॾिसंदासीं। ऐं उनखे उन ॾींहं खां तो भाग शुरू थियो। ऐं जेको भाग शुरू थियो, हाणे थोड़े वक़्त में उनजो परिवार जेको बि आहे, उन्हनि मिली करे पंहिंजे शायदि सिर्फ़ु पंहिंजो परिवार, ॿियो कोई बि न, छोड़ो पाण में जेके आहिनि सौट ॿाहिरि मिली करे उन्हनि पूरो ठीक ठाक सन सतराम धाम ठारायो आहे। थोड़े वक़्त में हाणे मुहूर्त करण वारो आहे, जेको उनजे परिवार ई ठारायो आहे, सॼो उन ॾींहुं कयो आहे। यानी सभु पंहिंजो पाण में ख़ुशहाल उन खां एतिरो उनखे भाग लॻो। सो हक़ीक़त में जॾहिं उहो लॻंदो आहे, नियत भाग खड़ी करे ईंदी आहे, सोच भाग खड़ी करे ईंदी आहे। जेको हुन गॾु वेठो ठीक ठाक अमीर हो, जीअं संतनि उन त कयो, तो चयोसि 1100 उन वक़्तु, तो संत खिलियसि, ये ख्याल कहते 1100 तो मुंह ते पौधा है। चैसे हाणे मां एॾो वॾो अमीर आहे, मुंहिंजी अमीर बि बाक़ी केतिरा ॾींहं जेको बि आहे, जेसि ताईं मां आहियां अमीर ई आहे, बाक़ी छोरनि खे कुझु हलंदो ई कोन। पर पंहिंजे मुंहुं सां चयो, संदसि छो तोखे एतिरा टप आहिनि, सभु कुझु आहिनि। चइसि ॾिस असां सुबुह जो उथंदा हुआसीं 4 बजे, उथी करे नेम कंदा हुआसीं, वरी उथी करे महिनत कंदा हुआसीं, सुबुह जो सवेर दुकान ते, वरी राति जो मोचूं। हे अॼु जा जेके छोरा आहिनि उथंदा 11 खां पोइ, 3 बजे बैंका बंदि थींदियूं, पोइ वेंदा 12 बजे दुकान ते, 2 बजे वेंदा, वरी शाम जो मुदा कुझु कंदा ई कोन, पंहिंजो पाण सुञा थींदा, ॿियो हथ छा ईंदो, जेको अथनि ॾेई वञूं, पोइ जेको करे। ऐं हक़ीक़त में जेके हुन लफ़्ज़ इस्तेमालु कया, भई पोइ हिननि खे कुझु बि हथ न ईंदो, जेको बि आहे हे न उथंदा न सुम्हंदा, सॼी राति घुमंदा वरंदा हूंदा, हे कंदा, सभु कुझु तबाह कंदा, छा कंदा।